गुज़िरियल 2 महीननि खां उस्ताद जे पोरित पुट जेको आहे सैफुद्दीन जाफ़री जी बाज़ियाबी जे लाइ अॼु गस्टा माटा PTLF समेत मुख़्तलिफ़ उस्ताद तंज़ीमुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। अचो त उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पुट खे 2 महीना थी विया आहिनि। 2 महीननि जे तो असांजो मेन रोड तां वियो वीचारो सौदो वठणु ऐं वापसि न थियो। छोकिरो अगवा थी वियो आहे। बार बार पुलिस सां मिलूं था, जॾहिं बि चऊं था पुलिस वारनि खे, पुलिस वारा इहे आसरा ॾियनि था अॼु मोटाईंदासीं सुभाणे मोटाईंदासीं। हाणे असां सभई गस्टा PTLF माटा सभई गॾु थियूं 3 ॾींहंनि जी असांखे उनखे मोहलत ॾियूं था। SP साहिब खे त बराए महिरबानी असांजो जेको आहे छोकिरो बाज़ियाब करायो वञे, उस्ताद बि जेके परेशानी आहे उहा ख़तमु कई वञे। मां पंहिंजे पुट जे लाइ घटि में घटि हिन SP अॻे SP सां त असां मिलियासीं 2-3 दफ़ा, उन बि आसरा ॾिना। हिन SP सां बि मां 6-7 दफ़ा मिलियो आहियां। SP जो चवणु आहे त मां नओं आयो आहियां, मूंखे 2-3 ॾींहं छॾियो, 2-3 ॾींहंनि में हिन खे बि महीने खां हाणे गुज़री वियो आहे टाइम। असां परेशान आहियूं, फ़ोनियूं अचनि था बार बार, असांजे घर में कोराम मतल आहे, ॿार बचा जंहिं महिल बि फ़ोन अचे थो मुख़्तलिफ़ नंबरनि तां, हिन जे छोकिरे जे नंबरनि तां, असां वारे छोकिरे जे नंबरनि तां फ़ोन अचे थो। इहो ई चवनि था पैसा मोकिलियो, असांखे माण्हू मोकिलियो, न त तव्हांखे छोकिरे जो लाश ॾींदासीं। पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे असांजे छोकिरे खे वापसि कराए। तालके हिन थाणे जा बि आसरा नी, SP साहिब जा बि आसरा नी, को असांजो ख़र्च हिन महिल न निकितो आहे। असां इन जे ई करे त एहतिजाज रिकॉर्ड करायूं था 3 ॾींहंनि जे लाइ। ख़ुदा कारण अर्ज़ु कयूं था त 3 ॾींहंनि जे लाइ असांजो मसइलो हल करे। अगरि 3 ॾींहंनि में मसइलो हल नथो करे त पोइ असां दाइरो अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन, अवां उस्ताद इत्तेहाद तंज़ीमुनि जे अॻुवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं मुग़वी सैफुद्दीन जाफ़री जे वालिदैन वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जन चयो त 3 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं नौजवान खे बाज़ियाब न कयो वियो त हू तदरीसी अमल जो बाइकाट कंदे ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज पिणु कंदा। हिननि ख़सूसन SSP अमजद अहमद शेख समेत आला ऑफिसरनि खां घुर कई आहे त नौजवान खे जल्द बाज़ियाब कराए घर में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु लुत्फ़ सिंधी, टाइम न्यूज़, तंगवाणी।